नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के नवाब शाह मां ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी परवीन रिंद चयो आहे त मूं खे अदालत ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खादिम रिंद ते मुकम्मल एतमाद आहे त मूं सां इंसाफ़ थींदो। अदालत में पेशी जे मौक़े ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे परवीन रिंद चयो त पुलिस ते एतमाद आहे ऐं पुलिस ते बेएतमादी इन करे आहे त अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं एतमाद इन करे आहे त मतां जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। यूनिवर्सिटी जी हरासमेंट सेल कमेटी अॻियां पेश न थियण जे सवाल ते परवीन रिंद चयो त मां इन बारे में कुझु न चवंदुसि। परवीन रिंद जो चाचो अली नवाज़ रिंद चयो त इन केस तां ध्यानु हटाइण लाइ असां खिलाफ़ सोशल मीडिया ते तनक़ीद कई पई वञे। मां नून लीग में हुयसि, मूं खिलाफ़ हथ ठोकिया केस दाखिल कया विया हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।